जो नालो अली नवाज़ आहे। मां जिसकाणी आहियां। मां वेठो आहियां यूसी हिंगोरे में। ही मुंहिंजा दोस्त आहिनि दुबर जा जागीरानी। पर हिननि ॾे मां घर पुॼां थो, 3 ॾींहं 4थे ॾींहुं फ़ोन आहे त फलाणे जो ॿारु फौत थी वियो। हिन ॻोठ में 100 ॿार बीमार आहे। तक़रीबन सम्झ त 5-6 ॿार मरी चुका आहिनि असांजे हिन ॻोठ में, ॻोठ तोॾो खान में। असांजी अपील आहे सिंध गवर्नमेंट खे, साईं मुराद अली शाह खे अपील आहे, मिनिस्टर साहब खे अपील आहे, असांजे हिन जो एम तक जो जेको आहे सैयद खुर्शीद अहमद शाह खे, साईं अवैस शाह खे अपील आहे त असांजी सार संभाल लधी वञे। हज़ारे ॿार अञा बीमार पिया आहिनि। असां हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त असांजे ॻोठ में न कोई ताईं डॉक्टर लड़ी आयो आहे। 3 साल पूरा थिया आहिनि। असांजा ॿार कई अमड़ियुनि जूं झोलियूं ख़ाली थी वियूं आहिनि, को असां ॾे लड़ी न आयो आहे। असां इहो हुकूमत खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी असां ग़रीबनि जो मुतालबो इहो कयो वञे। साईं नासिर शाह खे, साईं अवैस शाह खे त इहो मुतालबो था कयूं त असां ग़रीबनि ॾे सार लधी वञे। असां ॾे को बि न आयो आहे, को बि न को दवा वारो, न दुबर अस्पताल में का दवा आहे, न तालका रोड़ी में का दवा आहे। असां वञूं था, काई दवा नथा अचनि पिया। डॉक्टर उहे दवायूं वठी पंहिंजूं विकिरो कयूं, पंहिंजूं क्लिनिकूं खोलियूं वेठा।